नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांगड़ में ज़िले जे सहाफ़ियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण लाइ कन्वेंशन कोठायो वियो। कन्वेंशन में सहाफ़ी ज़ुल्फ़िकार ख़ासखेली, अंजुम आफ्ताब निज़ामाणी, आजिज़ मंगी, असलम मेमण, इलियास अंजुम, मीर हसन मरी, सारंग वसाण ऐं ॿियनि शिरकत कई। कन्वेंशन में सहाफ़ियुनि खे फैमिली हेल्थ इंश्योरेंस ऐं 60 सालनि खां वॾी उमिरि जे सहाफ़ियुनि जे मुस्तक़िल माली सहायता जी घुर कई वई। उन मौक़े ते कन्वेंशन खे ख़िताब कंदे सहाफ़ियुनि चयो त संदन इतिहाद जो मक़सदु फील्ड में कंदड़ सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ ऐं इन्हनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ जदोजहद करणु आहे। सियासी इत्तेहाद हुजे, सहाफ़ियुनि जो त कहिड़े बि इत्तेहाद, पर उहो इत्तेहाद कामयाब कीअं थिए इहो वॾो सुवालु आहे। सो मूंखे ख़ुशी आहे त हिन इत्तेहाद में जे नौजवान साहबी बि आहिनि, सीनियर साहबी बि आहिनि ऐं आसिमा त उहे संजय ॻाल्हि खे वठंदा त हीअ सांगड़ जो सहाफ़ियुनि जो इत्तेहाद सिंध जे सहाफ़ियुनि लाइ हिकु राहमार कंदो। ॿियनि माण्हुनि खां ख़तरो न आहे, असांखे पंहिंजे सिफ़ुनि मां ख़तरो आहे। जेके असांजे सिफ़ुनि में मनशात फ़रोश, गुटके जो कारोबार कंदड़ माण्हू, क्रिमिनल माण्हू जेके अॻ में वॾेरनि जे उताकुनि ते लिखंदा हुआ, पर हाणे उहे असांजे प्रेस क्लबनि जो रुख़ कनि था, असांजे इदारनि जो रुख़ कनि था, त उन्हनि माण्हुनि खे असांजी रस्ता रोक करणी आहे। सहाफ़ती कन्वेंशन घुरायो आहे। इहो सहाफ़ियुनि में जेको सिंध में खोड़ सारा सहाफ़ियुनि लाइ मसइला पैदा था थियनि, जंहिंमें सहाफ़ियुनि जा कूड़ा केस दाख़िल कया था वञनि। ऐं वधि में वधि जेको असांजो जेको पैगाम आहे इहो आहे त जेके असांजा सीनियर साहब आहिनि, 60 साल जी उमिरि थी विया, उन्हनि खे सिंध हुकूमत पारां जेको घटि में घटि वज़ीफ़ो ॾिनो वञे। आवाज़ न्यूज़ के तवस्सुत से आज मैं ये पूरे पाकिस्तान में, पूरी दुनिया में ये आवाज़ पहुंचाना चाहता हूँ कि सहाफ़ियों को जो है वो एक होना चाहिए और एक दूसरे का जो है वो ख्याल करना चाहिए। सहाफ़ी ते छड़ो छड़ लॻा पिया आहिनि, उन्हनि सां जेको हिते ज़्यादतियूं थियनि पियूं या जेके केस दाख़िल थियनि था पुलिस पारां, या जेके वॾेराशाही आहे उन्हनि पारां जेको सहाफ़ी उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको सच लिखनि था उन्हनि ते वरी उन्हनि ते जेको कार्रवायूं थियनि थियूं ऐं उहे सहाफ़ियुनि खे जेको तमामु घणियूं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पए, उन लाइ हिकिड़ो इत्तेहाद जुड़ी वियो।